में SUP ऐं एक्शन कमेटी पारां मुतालबनि मनता लाइ रैली कढी वई। एहतजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी निकाल न थियण, बदअमनी ऐं महांगाईअ ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। अॻवाननि जो चवणु आहे त तालकी सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 6 महीना गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं नाअहली सबबि बरसाती पाणी बि निकाल नाहे थी सघियो। मीरपुर ख़ास में 6 महीननि खां बरसाती पाणी बीठल आहे। आबादगार परेशान आहिनि। ॻोठनि जो राब्तो अञा ताईं केतिरनि इलाइक़नि सां बहाल न थियण करे माण्हू लॾपलाण करण ते मजबूर थिया आहिनि। अॼु अवाम तरफ़ां एहतजाज बि कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर खां। असद, वधीक आगाह कजो न एहतजाजी रैली बाबति। हाजी आमिर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मीरपुर ख़ास जे अॻवान मंदूर मेमणा, लाला अज़हर पठाणा ऐं उन खां सवाइ मसूद वसाणा, मुस्तफ़ा जमाल शराह ऐं ॿियनि तरफ़ां जेको आहे सो गॾियल तौर ते सिंधड़ी चौक खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। उन मौक़े ते जेको आहे सो अॻवाननि इहो ख़िताब कयो ऐं इहो मुतालबो कयो त गुज़िरियल 5-6 महीननि खां बरसाती बोर्ड जो पाणी बीठल आहे, मगर ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध सरकार तरफ़ां जेको आहे सो उन पाणीअ जे निकाल लाइ हिन वक़्त ताईं का बि हिकमत अमली न आहे जोड़ी सघी, जंहिंजे करे उते जा रवासी जेके आहिनि से सख़्तु अज़ियतनि में मुब्तला आहिनि। ऐं उन खां सवाइ जेको आहे हिकिड़नि माण्हुनि खे बचाए ॿियनि खे ॿोड़ियो वियो आहे ऐं पाणीअ जा जेके कुदरती वकर ऐं लंघ आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु हिननि ॿिया पिणु मुतालबा कया त जेको अटो मुहांगो आहे उनखे सस्तो कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिते जा रोड रस्ता जेके तबाह आहिनि उन्हनि जी ॿीहर तामीरात कराई वञे ऐं हिते जेका मंशियात वखर जीअं इस्तेमालु थिए थी उनखे बि बंदि कयो वञे। जी हमीद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ असद।